अस्सलाम वालेकुम यार मेरा जन मां तान पिंडो दोस्त अवैस खान नारो जो उम्मीद आहे तव्हां बि ठीकु हूंदो अलहमदिल्ला मां बि ठीकु आहियां त तव्हां सभिनी दोस्तनि खे मां अॼु हिकिड़ो आम नॉलेज वारो मालूमात वारो वीडियो शेयर करणु चाहियां थो मां तव्हांखे गाइड करणु चाहियां थो त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त अगरि किन नौजवाननि खे अगरि कंहिं शइ जे बारे में का ख़बर न आहे त उन्हनि खे मालूमात ॾियणु घुरिजे उहो असांजो फ़र्ज़ु आहे अगरि जेका मालूमात असां वटि आहे त उहा माण्हुनि में ट्रांसफर करणु इहो सुठे माण्हू जो कमु आहे बाक़ी लिकान त इहो सही अमल न आहे मतिलबु साड़ हासिलु करण वारा माण्हू करे सघनि था लिकाए सघनि था बाक़ी जेका मालूमात तव्हां वटि आहे त उहा तव्हां अॻिते शेयर कयो त जीअं ॿिया बि नौजवान हुन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि त अॼु मां तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधायां त तव्हां ॾिठो हूंदो साउथ कोरिया जे बारे में तव्हां ॿुधो हूंदो साउथ कोरिया सॼी दुनिया में जेका इकोनॉमी जे हिसाब सां तमामु घणो अॻिते आहे ऐं तरक़ी पसंदि कंट्री आहे ऐं तमामु घणो टेक्नोलॉजी जे हिसाब सां एडवांस आहे ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त उतां जो जेको पासपोर्ट आहे दुनिया जे सतें नंबर ते मज़बूत पासपोर्ट आहे ऐं अॼु जे असांजो पासपोर्ट दुनिया में 112 या 113 नंबर ते आहे लेकिन साउथ कोरिया जो सतें नंबर ते मज़बूत पासपोर्ट आहे ऐं तव्हां काफ़ी सारी दुनिया घुमी ऐं वॉच करे सघो था उन जे पासपोर्ट ते उहो उतां जो पासपोर्ट हासिलु करण बि तमामु ईज़ी आहे त अॼु मां तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधायां त साउथ कोरिया वञण जो छा प्रोसेस आहे असां बि वञी सघूं था असां बि वञी सघूं था बिल्कुलु ईज़ी आहे शर्त इहा आहे की तव्हांखे कोरियन लैंग्वेज अचणु घुरिजे त सभ खां पहिरियों मां तव्हांखे पंहिंजी डिटेल ॿुधायां त मां कहिड़े मरहले में गुज़री आहियो आहियां मूंखे कीअं ख़बर पई त साउथ कोरिया कहिड़ो कंट्री आहे हुनजो कल्चर उतां जो मतिलबु लैंग्वेज इहा मूंखे कीअं ख़बर पई त जहिड़ा मां तव्हांखे ॿुधायां थो जीअं त अलहमदिल्ला 2024 में मूंखे बि कंहिं दोस्त परिवार ॿुधायो त अचु त जेका कोरोना जी टेस्ट था अप्लाई था कयूं मूंखे बिल्कुलु ख़बर पई मुंहिंजो पासपोर्ट बि न हुओ ठहियलु कुझु बि न मुंहिंजो बिस्मिल्ला पासपोर्ट ठारायो उन खां पोइ 1000 रुपयो चालान हुयो लकी ड्रा में मुंहिंजो नालो आयो ओवरसीज़ जी जेका हिकिड़ी वेबसाइट आहे OEC उन ते मूं अप्लाई कयो ऐं 1000 रुपयो चालान आयो ऐं चालान भरे करे मुंहिंजो नालो आयो लकी ड्रा में लकी ड्रा लास्ट में ईंदो आहे लकी ड्रा में जंहिंजो नालो न ईंदो आहे त उहो टेस्ट नथो रही सघे जंहिंजो नालो लकी ड्रा में ईंदो आहे त उहो टेस्ट लाइ एलिजिबल आहे त मूं जीअं ई लकी ड्रा में मुंहिंजो नालो आहे तमामु घणी ख़ुशी थी मूं टेस्ट जी तयारी कई काफ़ी बहितरीनु तयारी कई सखर में वियुसि ऐं सखर में हुन टाइम जेका हिकिड़ी कॉलेज हुई हाणे त उहा न आहे त हुते मूं कोचिंग कोरियन लैंग्वेज जो उते जेको कोरियन लैंग्वेज सेखारींदो उहो पाण 12 साल कोरिया में रही आयो हो मैन्युफैक्चर डिपार्टमेंट में त उते मूं 3 महीना 4 महीना तयारी कई उन खां पोइ घर वेठे तयारी कई उन खां पोइ इस्लामाबाद जा चकर लॻायासीं त कराची सेंटर मुंहिंजो त उते टेस्ट वग़ैरह क्लियर कईसीं अलहमदिल्ला उहा क्लियर कई उन खां पोइ 1 महीने जो 2 महीने जो गैप हुन खां पोइ वरी असां इस्लामाबाद वियासीं इस्लामाबाद में असांखे स्किल टेस्ट इंटरव्यू उतां जी तयारी कईसीं ऐं जीअं ई उहा टेस्ट असां स्किल टेस्ट ॾिनीसीं इंटरव्यू वग़ैरह पास कयोसीं स्किल टेस्ट में यार हिकिड़ी ग़लती थी वई जंहिं ग़लतीअ जे करे 5 मार्कुनि तां मां फेल थी वियुमि लेकिन हिमत न हारी अलहमदिल्ला इंशाअल्लाह ताला 2026 में ॿीहर अप्लाई कंदासीं त मां तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधायां त कोरियन लैंग्वेज बिल्कुलु ईज़ी लैंग्वेज आहे शायदि नए माण्हुनि लाइ थोरी डिफ़िकल्ट आहे लेकिन तव्हां उन शइ में अगरि इन थींदव की तव्हां लाइ बिल्कुलु ईज़ी आहे अगरि मां करे सघां थो त तव्हां बि करे सघो था हीउ उन्हनि माण्हुनि लाइ गोल्डन चांस आहे जंहिं वटि पैसो न आहे ऐं उन्हनि खे हिमत आहे उन्हनि खे जज़्बो आहे त मां ॿाहिरि निकिरां त हेॾे बिल्कुलु ख़र्चु थोरो आहे ऐं तव्हां फ्री में जेका साउथ कोरिया पहुची सघो था हिन में एजुकेशन बिल्कुलु मस्तु न आहे रुकावट न आहे सिर्फ़ु तव्हांखे कोरियन लैंग्वेज ज़रूरु अचे तव्हांखे बेसिक कोरियन लैंग्वेज बाक़ी त तव्हां हुते वेंदव त सिखी वेंदव ज़ारा त उहा बिल्कुलु ईज़ी आहे सफ़ा खां पहिरियों 2026 में हर साल जेका वेकेंसी ईंदी आहे न OEC डिपार्टमेंट में मां तव्हां सभिनी दोस्तनि खे गाइडलाइन कंदो रहंदुसि ऐं उमेदु आहे अगरि हयाती रही त मां तव्हांखे सम्झण ॾे तरीक़ो हर शइ त कीअं अप्लाई कबो आहे त काफ़ी सारा सुहिणा छोकिरा जेके तव्हां ॾिठा हूंदा BTS इहे पॉप स्टार्स कोरिया जा जंगकुक इहे जेका इहे काफ़ी सारा जेका फेमस आहिनि उन मुल्क में वञण में मतिलबु ख़ुशि नसीबी आहे उते अगरि तव्हां
ब्राइट फ्यूचर पंहिंजो जेको मुस्तक़बिल आहे तव्हां रोशन करे सघो था या पंहिंजी फैमिली खे सपोर्ट करे सघो था। मतिलबु तव्हां उते अगरि पहुचंदव त उते तव्हां पढ़ी बि सघो था। उते तव्हांजे मैन्युफैक्चर डिपार्टमेंट, फिशरी जे कंस्ट्रक्शन, सर्विस, मतिलबु 4-5 कैटेगरियूं आहिनि जंहिंमें तव्हां फार्म फिल कंदव त तव्हां उन में अप्लाई करे सघो था। टेस्ट वग़ैरह ॾेई इनशा ताला तव्हां होॾे वञी सघो था। त तमामु ईज़ी आहे। त मुंहिंजी तव्हां सभिनी दोस्तनि खे मुंहिंजा गुज़ारिश आहे त तव्हां बि अप्लाई कयो। हिते तव्हां सभिनी दोस्तनि हुते काफ़ी सारो तइदाद था पंजाबियुनि जो ऐं पठाननि जो आहे। छा त सिंधी जेको आहे तमामु घटि रेशो हेॾे वञे थो साउथ कोरिया। हिकु तमामु बहितरीनु कंट्री आहे। उमेदु आहे त तव्हां बि अप्लाई कजो हिन चकर। असां बि तव्हां सां गॾु आहियूं। त इहे मालूमात शेयर करणु मुंहिंजो फर्ज़ु आहे। थैंक यू।